जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं उमरकोट शहर में। हिन वक़्तु असीं अची विया आहियूं ख़ालिद सिराज सूमरो साहब जी रिहाइशगाह ते। तव्हांखे ख़बर आहे जी इंट्रो में ॿुधायो त ख़ालिद सिराज सूमरो साहब हितां जी म्यूनसिपल कमेटी जा चेयरमैन आहिनि। सो सर, थैंक यू वेरी मच फॉर योर प्रेशियस टाइम। तव्हां पंहिंजो असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो। अॼु समूरो ॾींहुं असां तव्हां सां स्पेंड करणु वञूं पिया। ऐं इंट्रो में बि इहा ॻाल्हि कई नाज़रीन त अक्सर करे पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायो पिए सम्झंदा आहियूं त रोड ठाराइण, ड्रेनेज जे सिस्टम खे फिक्स करणु उतां जे सम्झो वेंदो आहे त एमपीए जो कमु आहे। हालांकि एमपीए जो कमु जेको लॉ मेकिंग आहे, ही इज़ अ लॉ मेकर। असल कमु, असल ज़िम्मेवारी इहा तव्हांजी यानी उतां जे एरिया जे चेयरमैन जी हुजे थी। सो हिकिड़ी वॾी ज़िम्मेवारी आहे तव्हां ते। तव्हां खां असीं कुझु पर्सनल क्वेश्चनिंग बि ज़ाहिर आहे, कुझु खटा मिठा सवाल बि कंदासीं, पर मूंखे ॿुधाइजो त हिन जर्नी जी शुरूआति कीअं थी। 2005 खां तव्हां उमरकोट शहर जा चेयरमैन आहियो। सो शुरूआति कीअं थी? जी बिस्मिल्लाह। बेसिकली असांजो मुंहिंजो उन वक़्तु 2005 में फस्ट एक्सपीरियंस हुयो ऐं पहिरीं दफ़ा आउं इलेक्ट थी आयो हुउसि हिते एज़ ए तालके नाज़िम। उन वक़्तु डिफरेंट असांजा लॉज़ हुया। उन वक़्तु असां वटि तहसील पूरी मूं वटि यानी कि तालके काउंसिल पूरी हुई, जंहिंमें असांजो सिर्फ़ु न सिर्फ़ु उमरकोट हुयो बल्कि ॿिया नंढा 2-3 टाउन मूं वटि ॿिया बि हुया ऐं पूरो तालको बि हुयो। सॼे तालके जी ज़मीनदारी हुई। मूं उन पंहिंजी पहिरियों दफ़ो छा अहसास ऐं जज़्बा हुया त ही ज़िम्मेवारी तव्हां निभाए सघंदा, छो त ही हिकिड़ी वॾी लेवल जी ज़िम्मेवारी हुई? यकीनन वॾी ज़मीनदारी हुई ऐं उन निज़ाम तहत जेको जनरल मुशर्रफ जो निज़ाम हो 2001 वारो ऑर्डिनेंस, लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस, उन तहत ज़मीनदारियूं वधीक हुयूं, पावर्स बि जाम हुया ऐं कमु करण लाइ असां जेतिरो उन वक़्त में कंफर्टेबल हुआसीं। हाणे पावर्स घटिजी विया आहिनि छा भला? यकीनन उन ज़माने में हाणे असां म्यूनसिपलिटी ताईं थी विया आहिनि। हुन वक़्तु असां वटि तालके काउंसिल पूरी हूंदी त पूरे तालके जी ज़मीनदारी हूंदी। छो त तमामु घणो शिकायतूं नज़र ईंदियूं आहिनि त हिन वक़्तु जेको आहे लोकल लेवल ते, लोकल सतह ते, लोकल गवर्नमेंट जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त इख़्तियार कोन आहिनि स्पेशली। इख़्तियार घटि आहिनि। ॿियो नंबर वसाइल जी बि कमी हूंदी आहे यकीनन। असां वटि उमरकोट शहर जेको आहे सो उहो थरपारकर ऐं उमरकोट जेको विच में मिलाप वारो शहर, जंहिंमें थर अॻियां डेज़र्ट स्टार्ट थो थिए ऐं एॾी वॾी लेवल ते जीअं कराची वधे थो, यकीनन उहो त वॾो शहर असांजो मेगा सिटी आहे। पर उनखां पोइ जेकॾहिं सिंध में को हिकिड़ो शहर वधे पियो जंहिंजी ह्यूज पॉपुलेशन जेको आहे सो माइग्रेटेड ॿिन्ही पासनि खां, थर में जेकॾहिं ॾुकारी सूरत में माण्हू उमरकोट थो अचे, नारे में बि पाणी जी किल्लत ऐं ॿोॾि वारी सूरत हाल बि उमरकोट ते इफेक्ट करे, त असांजी आबादी जेका 2005 में हुई उनखां हाणे कोई 10 गुना वधी वई आहे। ऐं यकीनन असां वटि वसाइल ओतिरा न आहिनि जेतिरा हुजणु खपनि। यकीनन जेतिरो असां वटि फंड्स ऐं सिस्टम मौजूदु आहे उहो नाकाफ़ी आहे ऐं माण्हुनि जी तमामु नाकाफ़ी आहिनि। चयो वेंदो आहे त लोकल गवर्नमेंट वारनि खे त करोड़े रुपयनि जा बजट ईंदा आहिनि ऐं अलाए छा छा हूंदो आहे। उहो नज़र ईंदो आहे करोड़नि रुपयनि जा बजट, पर एतिरा बजट न आहिनि जेतिरी असां वटि पब्लिक आहे। असां मूं वटि यानी कि उमरकोट म्यूनसिपलिटी जी हाणे आदमशुमारी जेका उहा कोई 4 लाख जे क़रीब आहे ऐं वसाइल असां वटि जेके आहिनि उहे तमामु यानी सम्झो त अञा वाटर सप्लाई स्कीम खां वठी उहो 1 लख माण्हुनि जे अंदरि जा आहिनि। त ज़ाहिर यकीनन असां पार्टी अंदरि त हाई लेवल क़िस्म जूं मीटिंग्स थींदियूं रहंदियूं आहिनि, उते इहे तमामु इशूज़ रेज़ करण जी कोशिशि कई। छो त हाणे विच में बि हिकिड़ी थी जंहिंमें आजिज़ धामरा साहब वारा पंहिंजे एरिया जा इहे मसला खणी करे ख़ासि करे म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन ऐं काउंसलर्स खे वठी विया हुआ। असांजी चीफ मिनिस्टर साहब सां कंटिन्यूअस मुलाक़ात रही आहे इन सिलसिले में, वसाइल जी कमी सिलसिले में। पर बेसिकली ज़ाहिर हुननि वटि वरी वसी पूरो सिंध थो अचे, उन्हनि वटि बि वसीला कोन आहिनि, वसीला घटि आहिनि। ॿियो नंबर हुन वटि सॼे सिंध जा मसला हुजनि था ज़ाहिर, लेकिन आउं पंहिंजा मसला खणी थो वञा उते ज़ाहिर ॿियनि पूरे सूबे जा मसला हुजनि था। तव्हांजा मसला नज़रअंदाज़ थी था वञनि? नज़रअंदाज़ नथा थियनि, बल्कि जेतिरो कंफर्टेबल हू करे सघनि ओतिरा उहो न पिया करे सघनि सभिनी खे। यानी कि हू हिकिड़ो फार्मूले तहत यानी हू सभिनी खे ख़ुशि नथा करे सघनि।